हलानी भरसां 9 ॾींहं अॻु बेदर्दी सां क़तल थियल नौजवान ग़ुलाम अब्बास लाशारी जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ लाशारी बिरादरी जे सभिनी माण्हुनि जो हालानी प्रेस क्लब आॾो लियाकत लाशारी, परवेज़ लाशारी, फ़िदा लाशारी, अब्बास लाशारी, मंसूर लाशारी, अब्दुल रज़ाक लाशारी, अजब लाशारी, ज़ाहिद लाशारी ऐं ॿियनि जी अॻवानी में अलामती बुख हड़ताल एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हिन मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त 9 ॾींहं कंडियारे वेंदे हथियारबंदनि पारां गोलियूं हणी खेसि क़तल करे छॾियो। इन क़तल ख़िलाफ़ लाशारी बिरादरी जी हज़ारनि माण्हुनि पारां क़ौमी शाहराह ते धरणो हयो वियो। धरणे वारी हंध पीपल्स पार्टी MNA सैयद अबरार अली शाह पुलिस जा आला अमलदार पहुता, जंहिं यकीन ॾियारियो त 4 ॾींहनि अंदरि ग़ुलाम अब्बास जा मुख्य कातिल गिरफ़्तार करे संदसि मथां FIR दाख़िल करे खेनि जेल मोकिलियो वेंदो। लेकिन अफ़सोस सां चवणो थो पवे त 9 ॾींहं गुज़री विया आहिनि पर अञा ताईं कातिल गिरफ़्तार कोन कया विया आहिनि। न वरी कातिल मथां FIR दाख़िल कई वई आहे। हिननि वधीक चयो आहे त जेसीं ताईं ग़ुलाम अब्बास लाशारी जा कातिल गिरफ़्तार न थींदा तेसीं ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। IGCN DIG शहीद बेनीज़र आबाद SSP नौशीरो फिरोज़ खां मुतालबो कयो आहे त मुख्य कातिल जल्द गिरफ़्तार कया वञनि, त ॿी सूरत में चीफ सरदार जलाल ख़ान लाशारीअ जी अॻवानीअ में क़ौमी शाहराह ते धरणो हयो वेंदो।